नाज़रीन, ज़िले कश्मीर में खुराक खाते जे सेंटरन में रखियल सरकारी कणक खुर्द बुर्द करण जो इंकशाफ थियो आहे। वधीक तफ़सील मालूम कंदा मेहरान टीवी जे रिपोर्टर गुलाम रसूल मीरानी खान। जी गुलाम रसूल, वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, ही कश्मीर कंदकोट जिले में खुराक खाते जे अमलदारनि जी मुबैना करप्शन जो जेको इंकशाफ आहे उहो साम्हूं आयो आहे। कश्मीर ऐं कंदकोट जे खुद DRC सेंटर मां ऐं जेको आहे तक़रीबन 1,28,500 किलो जा जेके सरकारी कणक जा बोरा आहिनि उहे गायब करे करोड़ रुपया जेके आहे उहा करप्शन कई वई आहे। अहिड़ो इंकशाफ जेको आहे डिस्ट्रिक्ट फूड कंट्रोलर गुलाम मुस्तफ़ा मीरानी पारां जेको आहे उहो पंहिंजे बयान में ॿुधायो आहे त चार्ज संभालण खां अॻु थियल मुबैना करप्शन दौरान मजमूई तौर ते जेको आहे हिन वक़्तु जेको आहे 100 किला जा जेको आहे 1,28,500 कणक जा जेके बोरा आहिनि उहे गायब कया विया आहिनि। हुन इल्ज़ाम हणंदे चयो त कश्मीर RC सेंटर जो इंचार्ज आहे मोहम्मद यूसुफ मलिक उन सेंटर तां 70,000 कणक जा जेके आहिनि 40 किलो वारा जेके बोरा आहिनि उहे हड़प कया आहिनि ऐं सेंटर ते खे ताला हणी जेको आहे उहो फरार थी वियो आहे। हुन चयो त कंदकोट जेको PRC सेंटर आहे उनजो जेको इंचार्ज आहे ज़हीर अहमद बिरोही उन जेको आहे 1,87,000 कणक जा जेको आहिनि बोरा गायब कया विया आहिनि ऐं मजमूई तौर ते तक़रीबन जेको आहे 10 करोड़ 28 लख जी जेकी आहे उहा करप्शन कई वई आहे। जंहिं जेको आहे त DFC गुलाम मुस्तफ़ा मीरानी पारां अहिड़ो इंकशाफ कयो वियो आहे। हुन आला अख़्तियारनि खां जेको आहे त वधीक इंक्वायरी जो जेका आहे उहो पिणु घुर कई वई आहे। ऐं ॿिए तरफ़ जेको आहे मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त अहिड़े करप्शन करण वारे इंकशाफ जेको DFC गुलाम मुस्तफ़ा मीरानी पारां जेको आहे कयो वियो आहे उन इंकशाफ करण खां पोइ जेको आहे त आला अख़्तियारियूं खुराक खाते जूं जेके आहिनि उन्हनि नोटिस वठण जे बजाए हिन वक़्तु जेके असांखे इतला मिलिया आहिनि त DFC गुलाम मुस्तफ़ा मीरानी जेको कश्मीर कंदकोट फूड खाते जो जेको आहे त DFC हुयो उन अहिड़ो इंकशाफ कयो आहे। इंकशाफ करण खां पोइ जेको आहे त हुनखे इहो इंकशाफ करणु ॾुखियो पइजी वियो आहे ऐं हुनखे हिन वक़्तु सेक्रेटरी खुराक खाते जेको आहे त उहो ॾमरजी करे हुनखे जेको आहे त नोटिफिकेशन ज़रिए हटायो वियो आहे ऐं सस्पेंशन ऑर्डर जेको आहे उहो कढियो वियो आहे। जी गुलाम रसूल, तव्हांजी महिरबानी।